सिंध यूनाइटेड पार्टी तालका खैरकुनाथन शाह पारां मरकज़ी सॾ ते सिंधु ते 6 केनाल खे मुकमल रद्द कराइण, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी ज़मीननि ते वालार ख़िलाफ़, सिंध जे मादनी वसीलनि जी मालिकी ऐं मोरो सान्हे में शहीद थियल इरफान लगारी ज़ाहिद लगारी जे वारसनि जी मर्ज़ी मूजिब FIR कटण लाइ, सिपाह अॻवान अरसलान आज़ाद ख़ासख़ेली जी आज़ादी लाइ, SUP ऑफिस खां ज़िले सेक्रेटरी नज़ीर बबर, तालका सदर ग़ुलाम मोहम्मद गाॾही, अब्दुल रशीद सोढर, अमीर हुसैन लगारी, आसिफ पंवर, जवाद चांडियो, इरफान लगारी, वाजिद खोसो, फराज़ गाॾही, अली दोस्त खोसो, पोरियत मुज़ाहिमत तहरीक अॻवान माजिद बुगियो जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त कूड़े मैंडेट तहत इक़्तिदार ते क़ाबिज़ थियल हुक्मराननि ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे, जेके एतिरा त कमज़ोर थी चुका आहिनि जो हू शहीद कारकुन जी लाश खां बि डिॼनि था। अॻु ज़िंदह माण्हू खंभिया वेंदा हुया, हाणे सिंधी माण्हुनि जा लाश खंभिया वञनि था। सिंधी माण्हू कंहिं बि सूरत में पंहिंजे हक़नि तां दस्तबरदार न थींदो। असां हिकु ॿीहर ॿुधाईंदासीं त खैरकुनाथन शाह में सिंध दुश्मन मंसूबनि ऐं मुख़्तलिफ़ मुतालबनि जी मंजता लाइ SUP पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। पंजाब